अवामी एक्सप्रेस वरी हादसे खां बची वई। वहाब शाह रेलवे स्टेशन वेझो कराची खां पेशावर वेंदड़ अवामी एक्सप्रेस जे कप लिंक टुटी पई। मुसाफ़िर ट्रेन जे कप लिंक टुटण सबबि हलंदड़ ट्रेन ॿिनि हिस्सनि में विरहाइजी वई। मुसाफ़िरनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे उॾेरोलाल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल उॾलाल लॻ वाब शाह फाटक वटि अवामी एक्सप्रेस वॾे हादसे खां बची वई। कराची खां पेशावर वेंदड़ अवामी एक्सप्रेस जो कप लिंक वाब शाह रेलवे स्टेशन वेझो टुटी वियो। मुसाफ़िर ट्रेन जो कप लिंक टुटण सबबि हलंदड़ ट्रेन ॿिनि हिस्सनि में विरहाइजी वई। मुसाफ़िरनि में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो। अवामी एक्सप्रेस ट्रेन जी रफ़्तार घटि हुजण सबबि वॾे हादसे खां बची वई। रेलवे इंतिज़ामिया कप लिंक ॿीहर ठाहे ट्रेन खे रवानो करे छॾियो। ट्रैक बहाल। जी महिरबानी मुमताज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।